दोस्तों तव्हां इहो सोचियो हूंदो मंसूर ख़ान जेको कूंज सां वाइदो कयो हो उन जी माउ यानी मंसूर ख़ान जी माउ बि वाइदो कयो त असां रिश्तो तुंहिंजो वठणु ईंदासीं तुंहिंजे घर हली करे ऐं तोखे मां पंहिंजे घर जी नुंहुं बणाईंदुसि इज़त बणाईंदुसि इज़त सां। छा हू उहो वाइदो पूरो कंदी? छा मंसूर ख़ान जा ईअं ॾटा ॾेई छोकिरी वापसि कराए छॾी उन खे दिलासा कूड़ा ॾेई, या मंसूर ख़ान उन जो रिश्तो वठण में कामयाबु थी वेंदो? मंसूर ख़ान इहा चाल कीअं खेॾंदो? दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, मंसूर ख़ान को ॾटो न आहे ॾिनो, उन खे इहो कमु करिणो आहे, रिश्तो वठिणो आहे उनजी माउ खे बि। लेकिन मसइलो इहो ई आहे त मंसूर ख़ान पहिरियों इन ॿिन्ही धुरियुनि जो जेको ठाह कराए रहियो आहे, इहो ठाह जीअं ई थींदो उन खां पोइ हू रिश्तो मोकिलींदो पंहिंजी माउ खे ओॾांहुं ऐं छोकिरी खां रिश्तो वठी ईंदी। ऐं हू उन्हनि जी बि कावड़ रहज़न ककर वारनि जी घटि थी वेंदी जॾहिं हीउ ठाह कराईंदो, गुल परी उन्हनि खे वठराए ॾींदो, हुननि जो बि अंदरि ठरी वेंदो मंसूर ख़ान वाक़ई भलो ऐं सचो माण्हू आहे सोचींदा। पोइ जेको आहे हू मंसूर ख़ान खे रिश्तो ॾियण में झिझक महसूसु न कंदा ऐं इहो रिश्तो कूंज वारो मंसूर ख़ान खे ॾिनो वेंदो ऐं मंसूर ख़ान बिल्कुलु ख़ुशी ख़ुशी इन सां शादी कंदो। लेकिन अॻिते काफ़ी क़िस्तनि ताईं इहो अॻिते सीन अचण वारा आहिनि। दोस्तों वीडियो पुॻो पुॼाणी ते असांजे चैनल खे शायदि कोसो विला खे सब्सक्राइब लाइक ऐं शेयर बि ज़रूरु कंदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।